हिकड़ी इहा निशानी मोमिनन जी त मोमिन नबी के पंहिंजी जान का वधीक वेझो समझंदो ऐं ॿिए नंबर ते रब जो कुरान तो फरमाए व अज़वाजु उम्महातुहुम नबी जो घर वारियूं ये मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि नबी जो घर वारियूं व अज़वाजु जमा जो लफ़्ज़ व ज़ौजतहु न नबी जी घर वारी ईअं न रब फरमाए व अज़वाजु नबी जो घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि अम्मा खदीजा मोमिनन जी मां अम्मा आयशा मोमिनन जी मां अम्मा हफ्सा मोमिनन जी मां अम्मा मैमूना मोमिनन जी मां अम्मा ज़ैनब उम्मुल मसाकीन मोमिनन जी मां अम्मा मारिया किबतिया मोमिनन जी मां अम्मा रेहाना मोमिनन जी मां मोमिन ही मदीने वारे मीर के घर वारियुनि खे पंहिंजी छा समझंदो हाणे जेको पंहिंजी अम्मा खे घटि ॻाल्हाए तूं पाण सम्झ अबा तूं पाण सम्झ त जेको पंहिंजे अम्मा खे घटि वधि ॻाल्हाए कुरान जो नस्ल आहे रिवायत या हदीस न आहे कुरान जो नस्ल आहे त नबी जूं घर वारियूं जेके मुहम्मद करीम जे निकाह में आयूं से मोमिनन जूं छा आहिनि हाणे जेको मां खे घटि वधि ॻाल्हाए अम्मा आयशा सिद्दीक़ा जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए ओ मुंहिंजा महबूब जे घराणे जो ज़िक्र हुजे त तूं लफ़्ज़ सोचे समझी ॻाल्हाईंदो कर नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हाए मथां अल्लाह जे पकड़ हेठि न